अब्दुल हफीज के 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 अब्दुल हफीज गुजारन के। जी नाज़रीन, असीं इन वक्त करमपुर वेझो ॻोठ मारक बिजाणी में मौजूद आहियूं। असां सां गॾु बीठल आहिनि मूवी अब्दुल हफीज़ बिजाणी जा वारिस। अचो त उन्हनि सां ॻाल्हायूं था त मूवी खे जेको आहे त अगवा थिए 18 ॾींहं गुज़री चुका आहिनि ऐं मूवी जी बाज़ियाबी लाइ पुलिस कहिड़ो किरदारु अदा कयो आहे। अब्दुल हफीज बिजाणी खे 18 ॾींहं गुज़रिया आहिनि, हिन वक़्त ताईं उहो आज़ादु न थी चुको आहे। असां वॾी कोशिशि कई आहे हिन वक़्त ताईं। हाणे असांजो धरणो आहे ठुल तालके में। असां SP खे बि 2 चकर विया आहियूं, उन बि काई एक्शन न खई आहे। असां मजबूर थी पंहिंजा धरणा तयारु कयूं। असां धरणो हणण जे लाइ अॼु तयारी कयूं, पंहिंजो सभु तयारु थी गॾु बीठा। अॼु 18 ॾींहं अञा ताईं अब्दुल हफीज़ बिजाणी बाज़ियाब कोन थियो आहे। सुभाणे असां धरणो हणंदासीं इंशाअल्लाह। सुभाणे ख़बर पइजी वेंदी त छा थिए थो छा नथो थिए। हिनमहिल ताणी SP चुप कयूं वेठो आहे, अञा ताणी का शइ कोन कई त B सेक्शन वारो SHA बि कुझु न आहे कयो। सुभाणे ख़बर पइजी वेंदी, पूरे अवाम खे सुभाणे उते घुराए इंशाअल्लाह। सुभाणे तव्हां उतां उथंदासीं बि न, माण्हू वठी पोइ असां उथंदासीं। सुभाणे असांजे निकर खे अब्दुल हफीज़ खे 18 ॾींहं हुआ पुलिस हिन टाइम ते हिन खां वॾा या न असांखे मूवी लही ॾिनो अथनि। सुभाणे असां धरणे जो ऐलान कयो आहे सॼी क़ौम खे। असां अपील कयूं था बिजाणी क़ौम हुजे बंगलाणी खे बि असां सां बागर लाड़े ते महिरबानी करे एहतिजाज कराईंदा। जेतिरे ते असांजो एहतिजाज जाइज़ रहंदो, जेतिरे ते असांखे पंहिंजो नौजवान बाज़ियाब कराए ॾींदा। जी नाज़रीन, मूवी अब्दुल हफीज़ बिजाणी जे वासनि जो चवणु हो त मूवी अब्दुल हफीज़ बिजाणी खे अगवा थिए 18 ॾींहं गुज़री चुका आहिनि। हिन वक़्त ताईं जेको आहे हद जी ठुल B सेक्शन पुलिस या SSP जेकबाद मूवी जी बाज़ियाबी लाइ के बि जेको आहे त कारकर्दगी न ॾेखारे सघी आहे। ऐं असां सुभाणे जेको आहे त मूवी जी बाज़ियाबी जे लाइ ठुल वेझो शेरवा वटि इंडस हाईवे ब्लॉक करे सुबुह खां शाम ताईं वेही रहंदासीं। जेसिताईं ताईं असांजी मूवी खे बाज़ियाब न करायो वेंदो तेतिरे ताईं असां जेको आहे त इंडस हाईवे ते धरणो लॻायूं वेठा हूंदासीं। अब्दुल हफीज के 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 अब्दुल हफीज